अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मीरान टीवी न्यूज़ में वलीकार और यहाँ सहरा सुबह इन बुलेटिन में मुसंग साथ दी फराशा सबका परी का नजर हेडलाइन ते पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पाक फौज असां जी रेड लाइन है, उन खिलाफ का भी गाल बर्दाश्त न कंदासीं। MKM बहानी जहिड़ी सियासत कराची में कई न चाहींदुसि त कश्मीर में ईअं थिए। मोदी सिंतास मुआहिदे ते हमलावर थियो त सभु गॾिजी जवाब ॾियण लाइ तयार आहियूं। सिंधु जे पाणी ते का बि सौदेबाज़ी न थींदी। दहशतगर्द उन्हनि जा सहूलियतकार भारत जा नुमाइंदा आहिनि। मुज़फ्फराबाद में पार्टी वर्करनि ऐं उम्मीदवारनि जे इजलास खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त कश्मीर जी हालतुनि ते पाकिस्तानी ऐं कश्मीरी अवाम परेशान आहे। पंहिंजे अंदरिन हालतुनि जो कंहिंखे बि फ़ाइदो खणण न ॾींदासीं। कश्मीर जो फ़ैसिलो कश्मीरी कंदा, को ॿियो नथो करे सघे। चाहियूं था त कश्मीर मसइले जो पुरअमन हल निकिरे। इलेक्शन खां न भॼंदासीं। बलोचिस्तान में पाक फौज FC ऐं पुलिस जो ऑपरेशन शहबान जारी। वधीक 3 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रिए रोज़ ऑपरेशन शहबान में मारिजी वियल दहशतगर्दनि जो अंग 88 थी वियो आहे। 5 जुलाई खां ऑपरेशन शहबान ऐं ॿियनि ऑपरेशन्स में 126 ख़ारिजी दहशतगर्द मारिजी चुका। सिक्योरिटी फोर्सेस आख़िरी दहशतगर्द जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन शहबान जारी रखण लाइ पुरअज़म। ईरान जे शहर बामपुर मथां अमरीकी हमले में 7 फौजी शहीद। ईरानी फौज अमरीकी हमले जो जवाब ॾियण जो ऐलान करे छॾियो। अमरीका जे ईरान मथां जारी हमलनि जी नई लहर में 30 शहरी मारिजी चुका। ईरानी हुकूमत जे तर्जुमान फातिमा महाजनानी तस्दीक कंदे चयो आहे त ईरान जे ॾखण में हमलनि में शहीद थियलनि में 2 औरतूं बि शामिल आहिनि। ताज़नि हमलनि में 260 खां वधीक शहरी ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मी में 3 औरतुनि समेत 6 ॿार बि शामिल आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान जे बिजली घरनि ऐं पुलनि ते हमलनि जी धमकी ॾेई छॾी। ट्रंप जो चवणु आहे त जेकॾहिं ईरान मुआहिदो न कयो त ईंदड़ हफ़्ते उन्हनि जे बिजली घरनि ऐं पुलनि खे निशानो बणायो वेंदो। ईरान ते तेसीं ताईं हमला जारी रहंदा जेसीं ताईं आउं न चवां त बस घणो थियो। हिकु इंटरव्यू में सदर ट्रंप चयो आहे त अमरीका गुज़िरियल ॾींहुं ईरान सां ॻाल्हि ॿोल कई आहे। ईरान मथां मुआहिदे लाइ ज़ोर विधो आहे। ईरान में जंग विढ़ण जी कुझु सलाहियत अञा बाक़ी आहे। नारचा मुल्क हरमज़ में टोल टैक्स ॾियण बदिरां अमरीका में सीड़पकारी कंदा। ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान चयो आहे त ईरान जे हिक इंच जो दिफ़ा कंदासीं। ट्रंप ॿुधाए त छा हिन जंग जे मैदान में पंहिंजा मक़सद हासिल करे वरिता आहिनि। अमरीकी सदर जे बयान जे रद्दअमल ॾींदे ईरानी सदर चयो आहे त ईरान खे विराइण जी कोशिश कंदड़ ॿुधाइनि त उन्हनि खे आख़िर हासिल छा थियो आहे। जेकॾहिं ट्रंप सम्झे थो त हमला ऐं नाकाबंदी असांखे ॻाल्हियुनि ते मजबूर कंदा त उहा संदसि भुल आहे। ईरानी पार्लियामेंट पारां अमरीका सां मुफ़ाहतमी याददाश्त ख़त्म करण जो मुतालबो। अमरीकी हमलनि बैदि पहिरीं पार्लियामानी इजलास में ॻाल्हियुनि लाइ ख़ुसूसी कमीशन जोड़ण जी घुर। हरमज़ वारे लंघ जे इंतज़ाम बाबति कानून मंज़ूर। 180 मेंबरनि करारदाद मंज़ूर मुतालबो कयो आहे। अमरीका सां मुफ़ाहतमी याददाश्त ख़त्म कई वञे। ईरान जे मामले ते चीन ऐं अमरीका सलामती काउंसिल में आम्हूं साम्हूं। अमरीका पारां चीन मथां ईरान ऐं यमन जे हौसी बाग़नि खे फ़ौजी सामान फ़राहम करण जो इल्ज़ाम। अमरीकी नुमाइंदे चयो आहे त चीन ईरान ऐं हौसियुनि खे फ़ौजी सामान जी फ़राहमी रोकण लाइ क़दम न पियो खणे। चीन ईरान ऐं हौसियुनि खे सैटेलाइट इमेजरी बि फ़राहम करे थो। चीन अमरीकी इल्ज़ामनि खे मुकमल तौर रद्द करे छॾियो। चीनी नुमाइंदे चयो आहे त चीन अहिड़ियुनि शयुनि ते सख़्तु कंट्रोल रखे थो। अमरीका जे ईरान मथां हमलनि दुनिया खे ख़तरनाक मोड़ ते आणे छॾियो आहे। अमरीका विच ओभर में नवनि तकरारनि सां बदअमनी पैदा करणु बंदि करे। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह चयो आहे त सिंध सूबो सूफ़ियुनि जी धरती आहे। हितां हमेशह मुहबत ऐं भाईचारे जो पैगाम मिलियो आहे। पैगाम मोमिन कम्युनिटी जे वफ़द सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर चयो आहे त पाकिस्तान जे पुरअमन बणाइण जी मिशन में सिंध हुकूमत पैगाम मोमिन कम्युनिटी सां गॾु आहे। अलामा ताहिर अशरफी चयो आहे त रेंजर्स हेडक्वार्टर ते हमलो बलोचिस्तान हमले जो तसलसल आहे। असांजा जवान कुर्बानी ॾेई मुल्क खे महफ़ूज़ बणाए रहिया आहिनि। शहीदनि जी तौहीन न थियण ॾींदासीं। पोयणनि सां माज़रत कयूं था। वफ़ाक़ी आईनी अदालत सिंध पब्लिक सर्विस कमीशन ख़िलाफ़ इंक्वायरी जो हुकुम मुअतल करे छॾियो। इम्तिहाननि में कामयाब उम्मीदवारनि जा इंटरव्यू रोकण ऐं फेल उम्मीदवारनि जा पेपर ॿीहर चेक करण वारो सिंध हाई कोर्ट जो फ़ैसिलो बि मुअतल। अदालत सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी अपील ते धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। जस्टिस बाक़िर नशफी रिमार्क्स ॾींदे चयो आहे त सिंध हाई कोर्ट अबूरी हुकुमनामे में हतमी रिलीफ ॾेई छॾियो आहे। उम्मीदवारनि जे वकील मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन पंहिंजा नवासी ऐं करप्शन जो गढ़ भरियल आहे। सिंध हाई कोर्ट माज़ी में सिंध पब्लिक सर्विस कमीशन के खत्म करण जो हुकुम ॾेई चुकी आहे। कराची पुलिस डॉक्टर आकाश कुमार के कत्ल कंदड़ 3 जवाबदारनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी। DIG ॾखण असद रज़ा ऐं DIG CIA
मुक़दस हैदर गडियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त डॉक्टर आकाश जे क़त्ल वाक़े में 5 जवाबदार मुलविस आहिनि। हिकु जवाबदार रेकी कई 36 कलाकनि दौरान 3 मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार कयल 3 जवाबदारनि जो तालुक़ हिंदू कम्युनिटी सां आहे। डीआईजी ॾखण असद रज़ा ऐं डीआईजी CIA मुक़दस हैदर वधीक चयो आहे त डॉक्टर आकाश बैंक बोथो ते जवाबदार उते पहिरियां खां ई मौजूद हुआ। वाक़े में 2 मोटरसाइकिलूं ऐं हिकु गाॾी इस्तेमाल थी। 2 मोटरसाइकिलनि ते 3 जवाबदार आया हुआ जिन खे गिरफ़्तार करे कुझु रक़म हथ कई वई आहे। कंबर में सोटरनि नौजवान खे गोली हणी क़त्ल करे छॾियो। ॻोड़ा कॉलोनी में मोटरसाइकिल सवारनि मथां जवाबदारनि जी फायरिंग में गोलियूं लॻण करे बादशाह बुलेदी मौके ते ही क़त्ल। बचल बुलेदी ऐं होला बख्श बुलेदी ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।